जाम साहब में जस्कम शहरी एक्शन कमेटी अगवाणनि तरफ़ां सकाफ़ती कचहरी कराई वई। सकाफ़ती कचहरी में माण्हुनि खे बाजरी जी मानी, साग, मखण ॿिया सिंधी ताम खाराया विया। मुर्तज़ा पल्ला मोलाई रिंद क़ौमी गीत ॿुधाए कचहरी खे 4 चंड लॻाए छॾिया। सकाफ़ती कचहरी में ख़मीसो ख़ान विस्तरो, अलीगुल अॾाहिरी, हैदर सिंधी ऐं ॿियनि अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु सिंध हिकु सकाफ़त जे ऐलान ॾिहाड़ जी भरपूर आजां कयूं था। हुननि चयो त अवामी आवाज़ तरफ़ां सकाफ़त बचायो, पंहिंजा क़ौमी माॻ बचायो जे हवाले सां जेकी कोशिश कई वई आहे उहा साराहजोगी आहे, जिते पूरे सत खे क़ौमी सलाम पेश कयूं था। असांखे उन्हनि खे बि बचाइणो आहे। मुंहिंजे दड़े जी हेॾी वॾी हिस्ट्री आहे। कारूंझर जे लाइ जेको हींअर ज़ुल्म पियो थिए, कारूंझर जी खोटाई कई पई थी वञे, ॿेली इहे शयूं त असांजी सकाफ़त खे ख़तमु करण जे पोयां हे माण्हू लॻा आहिनि। इहे कन खोले ॿुधी छॾनि। जेका बि इन्हनि जा जेके बि ग़लति ज़हन ऐं ग़लति अमल आहिनि, इन्हनि जी असां बाइका ते रस्ता रोक कंदासीं। अवामी आवाज़ वारनि सां गॾिजी अवामी आवाज़ वारनि खे जस हुजे जंहिं हिन हेॾे वॾे इशू खे खणी दुनिया ताईं पहुचायो। कारूंझर खे बचाइण जे लाइ जेको तव्हां अवामी आवाज़ वारनि किरदारु अदा कयो, असां जाम साहब जा दोस्त साथी ऐं पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो असां इन अमल जी वाखाण कयूं था, तव्हांजो साथ था ॾियूं। सुजाण धुरन चयो त उमेद त अवामी आवाज़ सदाईं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणियल रहंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk